सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। करे मंदर पाण सुञाणण जो मरकज़ हूंदो आहे ऐं मंदर खे अचण जो मक़सदु हूंदो आहे। पंहिंजे मन जे द्वार खे खोलण खे असां इंसान जेके बि आहियूं न, असां कॾहिं कंहिंजो थोरो अहसान भुलिजी न सघंदा। असांखे यादि रखणु खपे। असां कंहिं शहर में वञूं, कंहिं ॿिए शहर में वञूं, कोई असांजो सुञाण वारो हुजे या न हुजे, कंहिंखो रस्तो पुछूं या ईअं मिली वञे, असांखे सिर्फ़ु सलाह करे न, या कोई चांहि पीओ, कोई थधो पीओ, असां पीऊं बि न, सिर्फ़ु कोई सलाह करे, असां उनजो अहसान बि न भुली सघंदा। जॾहिं बि किथे मिलंदो, जॾहिं ईंदो, चवंदा यार तूं हले रोटी ज़रूरु खा, तूं उते मिली असांजी एॾी कई, मां तोखे कीअं छॾींदो। असां सलाह जे बदिले में रोटी खाराए छॾींदासीं। असां इंसान जो अहसान करे न, सलाह जो अहसान बि न भुली सघंदा आहियूं। त पोइ असांखे पंहिंजे मन जो अहसान यादि रखणु खपे। असां इंसान हमेशह मन खे कोसींदा आहियूं, मूंखे मन भिटकायो, मन चंडरो थींदो आहे, मन ई थींदो आहे। असां मन जे लाइ अलाए छा छा सोच हुनजो जेको खानो ख़राबु कयो आहे। असां सभु इल्ज़ाम उन ते ॾिना, पर खानो ख़राबु पंहिंजो कयो आहे हक़ीक़त में। असां सभु पंहिंजूं ख़ामियूं, पंहिंजूं कमज़ोरियूं, पंहिंजूं ग़लतियूं असां ॿिए ते थोपियूं नी आहियूं। असां पाण मन जो कोई ॾोह कोन्हे। ऐं जॾहिं कंहिं चङे माण्हू खे यको फिटकार कजे, आख़िर चङो बि ख़राबु थी वेंदो आहे। यार उहे मां इज़त कोन्हे, उहे मां छा कंदुमि, रोले मारींदो आहे। तंहिंजे करे चङे खे चङाई जी एप्रिसिएशन ज़रूरु ॾियो। असांखे पंहिंजी ज़िंदगी ठाहिणी आहे, सिर्फ़ु हिकिड़ो कमु कयूं आहे त असां चवंदा आहियूं न, असां मन जे वासू हलो, असां उन ते अचूं था, ठीकु आहे। हलो थोरे देरि लाइ चऊं असां मन ॾे वञूं था, हलो ठीकु आहे, भई असांखे मन घुमायो। जेकॾहिं असांखे मन कंहिं ग़लति पासे वठी वेंदो आहे, असां जेको कोसींदा रहंदा आहियूं, उनजी गॾु फिटी फिटी कंदा रहंदा आहियूं। लेकिन इहो मन ई त आहे न जंहिं असांखे सलाह ॾिनी। असां अॼु सत्संग कयोसीं, असां सचे साईं जी दामन में आयासीं, असां पहुची करे मंदर में वियासीं, हेठि अची करे जन जन MPAs MLA शहर वारनि पंहिंजा सभु मिली करे जेके जेके सुठा कार्य कया नी, हलो थोरे वक़्त लाइ जॾहिं असांखे के चङे पासे वठी वञे, चङो कराए, चङो तरीक़ो ॿुधाए, ओड़ी महिल उनखे शाबाश ॾियूं, ओड़ी महिल तुंहिंजा थैंक्स करूं। जंहिं ॾींहुं असांखे चङाई ते थैंक्स करणु शुरू कयासीं, उहो असांजो एतिरो बहितरीनु साथी थींदो, असांखे कॾहिं ग़लति पासे वठी न वेंदो, ऐं असां एतिरा चङा थींदासीं जो ज़िंदगी में इंसान जो महान बणिजी करे भॻवान ताईं पहुची वेंदासीं। तंहिंजे करे हे अॼु जो प्रोग्राम जेको बि आहे, उहो कंहिं हिक जो न आहे, उहो पंहिंजा जो प्रोग्राम आहे न, पूरे शहर जो प्रोग्राम आहे, सभु में शामिल आहिनि। हर हिकु जो पंहिंजो पंहिंजो प्रोग्राम, कोई न सम्झो पंहिंजा जो प्रोग्राम, पंहिंजा बि त असांजी आहे न, पंहिंजा ॿियनि जी थोरी आहे। इन करे ये पूरो प्रोग्राम उहो प्रोग्राम आहे जंहिंमें कोई धारियो आहे ई न। सभु पंहिंजे घर में वेठा नी, पंहिंजे प्रोग्राम में वेठा नी, पंहिंजो पाण में वेठा नी। ऐं पंहिंजा प्रोग्राम जो मक़सदु बि इहो हूंदो आहे, उहो सत्संग हुजे, कोई सिमरन हुजे, जाप हुजे, उनजो मक़सदु आहे सॼे शहर जी भलाई। यानी असां सभु वेही करे मालिक जो सिमरन, जाप, ध्यानु, चङाई एतिरी कयूं जो असां जेके वाइब्रेशन्स उथनि, जेके अंदरि में एप्रिसिएशन्स, चङाई, बहितरी असांजे अंदरि में उथे, उहा वाइब्रेशन्स एतिरी उथे, उन मालिक जी रहमत एतिरी उथे जो वाइब्रेशन्स पूरे शहर में फैलिजी वञनि, ऐं हर को ख़ुशि ऐं ख़ुशहाल हुजे, हर को बहितर सोच सुमत वारो हुजे, चङाई वारो हुजे।